सिंध अंदरि कोरोना वायरस सबबि वधीक 22 मरीज़ फोत थी चुका आहिनि। वबा सबबि फोती मरीज़नि जो अंग वधी 5073 थी वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त सिंध सूबे में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 1041 कोरोना जा केस ज़ाहिर थिया आहिनि, जॾहिं त वायरस सां जंग जोटींदे 1237 मरीज़ सिहतयाब थी चुका आहिनि, जंहिं बाद सिहतयाब मरीज़नि जो अंग 2,90,640 थी वियो आहे। सैयद मुराद अली शाह पंहिंजे जारी कयल बयान में वधीक चयो त हिन वक़्तु परगणे में 3,20,471 कोरोना केस साम्हूं अची चुका आहिनि, जॾहिं त 24,758 मरीज़ इलाज हेठां आहिनि, जिन मां 897 मरीज़नि जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे ऐं 77 मरीज़नि खे वेंटिलेटर्स ते मुंतक़िल कयो वियो आहे। इन खां सवाइ जैकमाबाद, सिजावर, नौशर फिरोज़ में 11-11, टंडो अल्हायार में 10, दादू में 9, जामशुरो में 5, महबूब ख़ास में 4, थरपाकर में 2, जॾहिं त लाड़काणे ऐं ठटे में हिकु कोविड-19 जो केस ज़ाहिर थियो आहे।